चाहिए बिल्कुल सच चाहिए अञा बि कंहिंखे इतबार न आहे असीं ॻोठ फैज़मंद बुर्र जा आहियूं अहिड़ा उतां खां पिया ॻाल्हायूं हे मुअज़्ज़ज़ माण्हू ई टे चारि असांजी वेल माना ज़ुल्म जेको वॾेरा माना पाण पिया कनि मल्क सदारनि जूं महिरबानियूं जेके उन्हनि कुझु कोन असांजो बिगाड़ियो उहे सरदारी आहिनि उन्हनि खे असांजी ज़मीन जी या उन्हनि का तलब असांजी कान्हे उहे पंहिंजी जाइ ते ठीकु आहिनि बाक़ी हीअ हेठियां माण्हू जेके आहिनि सॼो माहौल ख़राबु पिया कनि अॼु साईं यारनि जो हुकुम हितां ज़मीन ॾियो सुभाणे हुतां ॾियो ईअं करे असांजो हीउ ॿेड़ो गर्क करे हिननि छॾियो आहे साईं यारनि जो हुकुम को बि कोन्हे उहे पंहिंजे जाइ बजाए इहे हे ड्रामा कनि था बाक़ी असांजो व्यवहार अॼु बि वठंदासीं त सुभाणे बि वठंदासीं जंग हले त जंग हले जहिड़ो त जहिड़ो ई जहिड़ो कुझु बि केरु कंहिंखे नथो करे डपु सिर्फ़ु अलाह जो जेका असां कंहिं माण्हू कंहिं शइ जो डपु न आहे उहो सभिनी खां ॾिजूं था उहो पालणहार सभिनी खे मारे या जीआरे केरु कंहिंखे न मारे सघंदो न जीआरे सघंदो इलियासक बि मोकल आहे वॾेरे बि मोकल आहे जंहिंखे खपे च घोड़ो का जित काणू बाक़ी व्यवहार ॾे व्यवहार वठंदासीं मरण जीअण ज़िंदगी अलाह जे हथ में हवा जी असांजो इहो ई अर्थ आहे त साईं असां घरां का शइ न घुरे न घटे मल्क असद न ॿिए मल्क कॾहिं बि असांखे न चयो पर हिन जो चवणु इहो ई आहे त असांखे साईंअ जो ऑडर फिलाने जो अॼु 1500 ॾियो अॼु 500 ॾियो इहे करे ईअं ॾियो अहिड़े हिसाब सां हीअं असांजूं ज़मीनूं सभिनी ख़तमु थियूं जंहिंमहिल अॼु ताईं असांखे का शइ नथी मिले पर मल्क जे अॻियां असीं क़ुर ते फ़ैसिले लाइ तयारु आहियूं पंहिंजे हक़ ते तयारु आहियूं जिते साईं असां घुराईंदो उते अचण लाइ बिल्कुलु असीं तयारु आहियूं असां हुनजो हक़ु न खाधो हुन असांजो अली मुराद फैज़ूअ जी विकिणी ज़मीन असांजा मामा वटि होॾा वॾेरो होॾा असांजे काके जो पुटु असांजो खानो ख़राबु कयऊं पर हिन जो जेको माहौल साईं अव्हांजो बि माहौल वॾे जो बि ख़राबु थींदो इन लाइ बि सोचो इन लाइ बि सोचो वॾा जेके हिन त असर पिया हिन त आवाज़ पवंदा इहो सोचो राजे लाइ सोचो ग़रीब माण्हू जेके हिन का शइ कान्हे से अॻूणे खां पुञा थी विया ठीकु आहे